मीरपुर माथेल जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कराची प्रेस क्लब आॾो मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। नेशनल ट्रेड यूनियन, होम बेस्ड वुमेन वर्कर्स फेडरेशन, जस्टिस कमेटी फॉर नसरुल्लाह गडानी तरफ़ां एहतिजाज करे धरणो हंयो वियो। एहतिजाज जी अॻुवाणी अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सरवाण डॉक्टर जबार खटक, ज़हरा ख़ान, नासिर मंसूर, नासिर खटक, सईद बलोच, खलील अंसारी, आफ़ाक़ भट्टी, यूनिस महर ऐं ॿियनि कई। एहतिजाज कंदड़नि शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जी तस्वीर वारो बैनर खणी नारेबाज़ी कई। एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे हुननि चयो त शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी हिकु दिलेर सहाफ़ी हो जेको हर वक़्तु ग़रीब मारूअड़नि जो आवाज़ उथारींदो हो। शहीद नसरुल्लाह गडानी भोतार माए फुट जो नारो हंयो जेको अॼु सॼी सिंध में गूंजी रहियो आहे। शहीद नसरुल्लाह गडानी कॾहिं बि कंहिं सरदार, वॾेरे ऐं भोतार आॾो न झुकियो ऐं न ई विकियो। हुननि पाकिस्तान जे आला इदारनि खां घुर कई त शहीद नसरुल्लाह गडानी जी FIR काटे संदसि क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सख़्तु सज़ा ॾिनी वञे। जेकॾहिं फौरी गिरफ़्तारी ऐं सज़ा न ॾिनी वई त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। गडानी को जिस तरह बेईमाना तौर पर कत्ल किया गया है, इनके मुजरिमों को गिरफ्तार किया गया और करार वाक़ई सजा दी जाए ताकि आइंदा इस तरह के वाक़यात ना हो, क्योंकि ये मतलब इस साल ये 5वां सहाफ़ियों का वाक़या है कि जिसको कत्ल कर दिया गया है। तो जितने यहाँ सहाफ़ी हैं वो कितनी मुश्किल हालात में काम कर रहे हैं और पाकिस्तान उन 11 मुल्कों में है कि जहाँ पे सहाफ़ी सबसे ज़्यादा खतरनाक सूरत हाल में काम कर रहे हैं। तो ये हुकूमत क्या कह रही है? यहाँ पीपल्स पार्टी की हुकूमत है, पीपल्स पार्टी हुकूमत कहती है और मजदूरों की पार्टी है और रोटी कपड़ा मकान का नारा लगाती है। तो यहाँ पे लोगों के साथ क्या हो रहा है? लोगों को जो है मारा जा रहा है। असांजो सुठो सहाफ़ी हूंदो आहे, हक़ सच खां वेहण वारो हूंदो आहे, या जेको वॾेरनि कामरनि सां अटके थो उनजो इहो ई अंजाम करे था छॾनि। माना छा कयूं? सभु बंदि थी करे घर में वेही रहूं, सच ॻाल्हाइण छॾे ॾियूं। गवर्नमेंट खे को माना गवर्नमेंट खे सभु ख़बर आहे केरु आहिनि, माराइण वारा केरु आहिनि। नहीं हासिल आहे। ही जहिड़ी पार्टी में वेठा आहिनि हिन जो मतिलबु आहे जेको क़त्ल थियो आहे या ताईं गिरफ़्तार कोन थिया आहिनि त हिन जो मतिलबु आहे त हू हुकूमत ई जेके हिते वेठी आहे ऐं जेके पार्टी में वेठा आहिनि हू बुनियादी तौर पे हुननि खे बचाइनि पिया। त असां अॼु मुतालबो कयो आहे त हुननि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेका सहाफ़ी आहिनि हुननि खे प्रोटेक्ट कयो वञे, हुननि जी लाइफ खे आइन ऐं कानून जे दायरे में माण्हुनि जी ॻाल्हि कंदा आहिनि। बच्चा और सहाफ़ी मार दिए जाते हैं। मैंने कामरान दावर की शुमाली वज़ीरिस्तान में 4 दिन पहले उसको भी कत्ल किया गया था, तालिबान ने कत्ल किया। रियासत का ये सरदार बोतार ये सब रियासत के कौन रियासत ही इसकी जिम्मेदार है। इसकी हम पुलिस पे नहीं डालते, किसी और पे। पुलिस इनको तहफ़्फ़ुज़ इन बोतारों को दे रही है, कच्चे के डाकुओं को ये तहफ़्फ़ुज़ दे रही है। तो बहुत अफसोसनाक है। सहाफ़ी एक मुआशरे की आंख होती है, उसका काम यही होता है कि खबर देना, लेकिन सच्ची खबर देना। जिम्मेदारी उसकी ये कि सच्ची खबर दे। अब ये सरदार बोतार वो सच्ची खबरों को नहीं बर्दाश्त कर। क्यों? अगर वो सच्ची खबरें लोगों के उसमें आए तो उनकी सरदारी खतरे में होगी। इसलिए उनके जो कातिल है उनको पहले गिरफ्तार किया जाए और उनको करार वाक़या जो आईन पाकिस्तान में के कातिल है तो उसको फौरन फांसी पे लटकाया जाए। के जो भी कातिल हुजे या के भी जेके जुर्म संगीन जुर्म थींदा रहनि था वक़्त सां गॾु हिक न ॿिए ॾींहुं त जॾहिं अहिड़े के माण्हू जी जॾहिं मालूमात थिए थी ऐं ख़बर पए थी असांजे कानून खे या असांजी फ़ौज खे त उन्हनि खे या वरी कानून लागू कंदड़ जेकी बि असांजा इदारा आहिनि, कानून लागू कंदड़ असांजा इदारा आहिनि, उन्हनि खे खपे पियो त शुरू में ई उन्हनि खे सरेआम इबरतनाक मौत ॾियनि। सहाफ़ी राइटर हर मज़लूम जी आवाज़ सां गॾु हूंदो आहे। हिन महिल तमामु घणा माण्हू जंहिंमें अवामी आवाज़ प्रिया कुमारी रिहाई कमेटी ऐं जस्टिस फॉर नसरुल्लाह गडानी ऐं ट्रेड यूनियन, होम बेस्ड वुमेन वर्कर्स खां वठी करे तमामु घणा माण्हू शहर जा सॾ में सॾ ॾेई पहुता आहिनि जेके हिकिड़ो ई मुतालबो कनि था त शहीद नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिए। सभिनी जो मुतालबो हिकिड़ो ई आहे। जो सिंध में हिकिड़ी नामालूम क़त्ल गारत हले पई थी। शहीद उस्ताद शहीद एजाज अलवार जान महमर ऐं हू डॉक्टर सानंद ऐं हफ़ीज़ मेमन जेको हिन वारो जेको मेरापुर वारो हुयो त इहे सभिनी खां जेके नामालूम क़त्ल गारत आहे ऐं मुख़्तलिफ़ बहालनि खां
मां ही सम्झां थो जेको नामालूम क़त्ल ग़ारत आहे पोइ के बहाना फ़रोई पैदा करे इन जे करे हिन जा बिल्कुलु एग्जैक्ट जीअं जानना मारा सहाफ़ी जा हिदायत लोहार जा हफ़ीज़ मेमण जा क़ातिलनि कुझु न थियो आहे यकीनी तौर ते हिन क़ातिलनि खे कुझु कोन खटनि सभिनि जा क़ातिल साॻिया आहिनि घण तरफ़ो जेको आहे उहो जंगल में वेड़ियो वियो आहे उनखे फासायो वियो आहे ज़ंजीरनि में न हिते सहाफ़ी जेको आहिनि महफ़ूज़ आहिनि न हिते उस्ताद महफ़ूज़ आहिनि जीअं रिसेंटली हिदायतुल्लाह लोहार जो क़त्ल असांजे अॻियां उन्हनि जा क़ातिल हिन ताईं कोन पका विया आहिनि रहंदो शागिर्दनि जे मथां एफआईआर थियूं शागिर्द खयां था वञनि पिया इन सॼे मामले में न ॿार महफ़ूज़ आहिनि न सहाफ़ी महफ़ूज़ आहिनि न उस्ताद महफ़ूज़ आहिनि न औरतूं महफ़ूज़ आहिनि गैर महफ़ूज़ हथ वठी करे सिंध खे बढ़ायो वियो आहे इन गैर महफ़ूज़ वारे माहौल में अमन जी घुर कंदे ही सभु हिते जेको एहतिजाज में जमा थिया नसरुल्लाह गडाणी असांजी सिंध जो बेबाक आवाज़ हुयो ईमानदारी जो हिकिड़ो पैकर चओ उनखे इंतहाई ईमानदार सचो ग़रीबनि जो यार हमेशह मुआशरे जे लाइ जिदोजहद करण वारो इंसान हुयो पोएं हफ़्ते हिन ई पंहिंजो प्रिया कुमारी जे लाइ हुन मीरपुर में एहतिजाज पे कयो उन खां अॻु मीरपुर जा सिंध जा मदनी वसीलनि जे हवाले सां या नौकरनि जे हवाले सां जेके ज़ियादतियूं आहिनि उन जे लाइ आवाज़ करण वारो हिकिड़ो बेबाक आवाज़ हुयो जंहिंजी खोट सॼी ज़िंदगी पूरी न थींदी मुतालबो इहो आहे त उनजी जेका केस जी जांच आहे उहा हिकिड़ी बाअख्तियार AIT करे